नाज़रीन ख़बर शामिल कना हलूं सकरन का रिपोर्टर बिलावल चांडियो सकरन क़ौमी शाहराह लॻ पनामा रोड वटि ॿिए नई ट्रक में टक्कर नतीजे में औरतुनि मर्दनि ऐं ॿारनि समेत 8 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। इतलाफ़ात हमदर्द फ्री एम्बुलेंस ऐं बेगम बिल्किस फ्री एम्बुलेंस वसीले ज़ख़्मियुनि खे तालका इस्पताल सकरन आंदो वियो। ज़ख़्मियुनि में 65 वरे जो मोहम्मद रमज़ान अब्बासी, 3 वरे जो मोहम्मद 28 वरे जो फैज़ान, 7 वरे जो मुइन, 32 वरे जी मुस्मात नादरास मुस्मात रोज़ीना अब्बासी शामिल आहिनि, जिते फर्स्ट एड ॾियण खां पोइ ज़ख़्मियुनि खे नवाबशाह मुंतक़िल कयो वियो। ॿुधायो पियो वञे त हैदराबाद खां शादी जी दावत खां मोटी पंहिंजे घर दौलतपुर वञी रहिया हुआ त हादसो पेश आयो।